समूरे मुल्क में मुख़्तलिफ़ रैलियूं बि निकिरनि थियूं, हाँ। यकजहतीअ जूं इवेंट्स बि थियनि था, बैनर बि लॻनि था, पब्लिसिटी बि थिए थी। इन जो मक़सदु आहे त न सिर्फ़ु असांजी हिन पाक फ़ौज जी जीत आहे, पर पूरी अवाम जी जीत आहे, पूरे मुल्क पाकिस्तान जी जीत आहे। हर माण्हू उनखे पंहिंजी जीत सम्झे थो। हा, ॿार हुजे, ॿुढो हुजे, औरत हुजे, शागिर्द हुजे, हारी हुजे, मज़दूर हुजे, सरकारी मुलाज़िम हुजे, हा, हर माण्हू उनखे पंहिंजी फतह सम्झे थो। ऐं तव्हांखे ख़बर आहे हिननि मीडिया में कैंपेन जेके शुरू कया, उते हिननि अहिड़ो मज़ाक पंहिंजो ठाहे छॾियो जो उहो अॼु ॾींहं ताईं इंटरनेशनल मीडिया ते बि, ऐं असांजे लाइ त एंजॉयमेंट जो लम्हो था, बार बार उनजा क्लिप ॾिसूं था, ये हो गया वो हो गया। अरे बाबा, हिते कुझु बि न आहे। ऐं तव्हां पंहिंजे अवाम खे कूड़ा तिरा, ही दौर अहिड़ो आहे, मीडिया जो दौर आहे। हा, बिल्कुलु। ख़बरूं किथां थियूं लिकनि? तव्हां माण्हुनि खां एॾा कूड़ा वेठा आणो, लाइव ऐं कवरेज पिया हलाइनि, उहा लम्हे लाइ हुई न, उन लम्हे लाइ। पर उन्हनि पंहिंजे तारीख़ ते हिकिड़ो कारो दाग़ अहिड़ो हणी छॾियो आहे, अहिड़ो त उन्हनि पंहिंजे पाण खे जेको आहे ख़्वार ख़राबु कयो, जो अॼु ॾिसो त सॼी दुनिया उन्हनि खे चए, बल्कि हाणे उन्हनि जा पंहिंजा जेके एनालिस्ट वियनि था चैनल्स ते, उहे उन्हनि खे ख़ुदि ज़लील पिया कनि त बाबा ही तव्हां छा बदमाशी कई हुई उन ॾींहुं। ऐं पाकिस्तान जो अवाम उन ॾींहुं मीडिया जेका हुई इंतिहाई ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो। का हिकु ख़बर बि अहिड़ी न आहे जंहिंजी किथां खां तरदीद थी हुजे। इंतिहाई ज़िम्मेदारी सां ख़बरुनि खे जेको आहे सो एक्यूरेट 100% अवाम खे पंहिंजो मालूमात ॾिनी। बिल्कुलु ठीकु आहे। अवां ख़बर आहे त असांजे दुश्मन मुल्क जो सरबराह आहे, उनखे राफेल ते वॾो फ़ख्रु हो। उन चयो त असांजा अगरि राफेल हुजनि हा त अलाए किथे किथे पहुचूं हा, पर कुझु वक़्त खां पोइ उहे ई राफेल असां किरायासीं। तव्हां हुनजो हिकिड़ो मशहूरु क्लिप आहे हुननि जो, त जॾहिं फर्स्ट टाइम फ्रांस खां हिननि राफेल घुराया, हिकिड़ो त मिलिया न पियो उन्हनि खे, वरी जॾहिं मिलिया उन्हनि खे राफेल, त उन्हनि राफेलनि जी हिननि आरती उतारी, उनजो चवंदा आहिनि न इनाग्रेशन थी, जेको इफ़्तिताह थियो, सो उनजो वरी जॾहिं हशर नशर थियो हिते, राफेल जॾहिं माण्हुनि जो पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो हिते, पाकिस्तान उन्हनि जा जेके 4 राफेल किराया, त उन खां पोइ त हुन राफेल जो नालो वठणु छॾे ॾिनो। ऐं बल्कि उल्टो फ्रांस हिननि खे चयो त तव्हां वटि जॾहिं हलाइण जे लाइ माण्हुनि में एतिरी दिली कोन्हे, जज़्बो खपे न, जंग हमेशह जज़्बो आहे। ही जंग को असलो रुगो नथो विढ़े, हिते जज़्बो बि खपे। हुननि जा पायलट ई अहिड़ा जेके जिन खे जहाज़ हलाइण नथा अचनि, जंग कीअं था कयो, त उहे हुनजा जहाज़ 8 जहाज़ किरिया, जंहिंमें हिननि जा जिन ते बि हिननि जो फ़ख्रु हो। SU-400 जेको हिननि जो सिस्टम तबाह थियो, जेको हिननि रखियो त असांखे बसि हीअ असांजी ढाल, उहा ढाल हिननि जी तबाह थी। हिननि जा जेको आहे सो पंहिंजो MiG-29 जेको जहाज़ हिननि जो उहो किरियो, राफेल किरिया 4, हिननि जो त बेड़ो बुॾी वियो। हिननि ही वरी उथी न सघंदा।